अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सभई ॻाल्हियूं अॼु इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजी यूट्यूब चैनल ते न हो त महिरबानी करे असांजी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं साथ में बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जो तो अचो त हीअ कहाणी मुकमिल ॿुधूं। ऐं दोस्तों, मुख्तियार जेको बीठल पाणी आहे उन जी कोशिशि इहा आहे ऐं हू चाकर खान जे मथां अॻे ई ॿरियल आहे ऐं उन जी घरवारी जो मसइलो अलॻि ऐं प्यार जो मसइलो अलॻि। लेकिन हाणे चाकर जेको आहे सॉरी मुख्तियार जेको आहे मां पंहिंजे भेटरे में यानी गुलाम हुसैन खे पूरो ट्रेंड कयां ऐं इन खे जेको आहे शेर सिंध जो लक़ब कयां ऐं इन जो सिंध जे लक़ब ॾियारे वठां ऐं इन ॿिन्हिनि धुरियुनि जी तयारी हली रहियूं आहिनि ऐं हाणे तमामु जल्द इन्हनि जो जहिड़ो बि थींदो ऐं इन्हनि दलनि जो दाखिलो बि थींदो ऐं इन्हनि दलनि जो महल बि थींदो ऐं जंहिंमें शैतानगिरी बि वधंदी, जंहिंमें सिकंदर ऐं बिलाल बादशाही जा ख्वाब ॾिसंदा ऐं इहे ख्वाब इन्हनि जा चिकरा चोर बि थी सघनि था। ऐं दोस्तों इहे कोशिशि कंदा त असां कंहिं हद ताईं कामयाबु थी वञूं लेकिन दोस्तों इहे कामयाबु थी वेंदा त ड्रामो दिलचस्प थी वेंदो ऐं ड्रामो बहितरीनु थी वेंदो। दोस्तों असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻे पेश कयोसीं, वधीक वीडियो